नाज़रीन, शहीद बेनज़ीराबाद बेरो टाइम से गॾु आऊं जो मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ास के लिए अॼु असां शहीद बेनज़ीराबाद बेरो टाइम में जेकी मुल्क में तेज़ीअ सां महांगाई जी शिदत वधी थी वञे, उते आम माण्हू ॾियारी ऐं पुरत माण्हू सख़्तु परेशान आहे। ताज़ो डीज़ल ऐं पेट्रोल ऐं डॉलर जे अघनि में इज़ाफ़ो थियण खां पोइ जेको ॾियारी वारो ऐं मज़दूर तबिको आहे उहो सख़्तु परेशान थी वियो आहे। अॼु असां कोशिशि कंदासीं त जेको ग़रीब ऐं ॾियारी ते कमु कंदड़ माण्हू आहिनि उहे जेके महांगाईअ जे चकीअ में पीसिजी रहिया आहिनि ऐं पुरत ऐं मज़दूर तबिको जेको ॿिनि वक़्त जी मानी खाइण लाइ परेशान आहे, नवाब शाह ऐं नौशारो फिरोज़ वासिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उतां जा इंतिज़ामिया सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ जेको आम वाइपे जूं शयूं आहिनि, ख़ासि तौर ते अटो, खंडु, गिहु ऐं दालियूं जेके आसमान सां ॻाल्हियूं करे रहियूं आहिनि, उनजे करे पुरे तबिको मिडिल क्लास सख़्तु परेशान आहे। लेकिन हिन हुकुमराननि खे जेको आहे सो का रहम बि नथो अचे त हीअ जेके ग़रीब ऐं मिसकीन माण्हू आहिनि हाणे ख़ुदकुशियुनि तरफ़ वधनि था। जेकी आहे ॻाल्हि आहे त असांखे रुपयो बि बचंदे, असां माल खपण लाइ हाणे तयारु आहियूं। सम्झी ॻाल्हि, हर शइ महांगो आहे। जॾहिं असां अटो पाण नथा खाराए सघूं, माल खे किथां खाराईंदासीं? सम्झी न, बाक़ी असांखे बचत रुपयो बि न आहे। असां हाणे बिल्कुलु ॿाहिरि निकिरी हड़ताल कंदासीं, 250 रुपया किलो थिए, पोइ असांजो वञी एवरेज पूरो थींदो। तेल चयोसीं हाणे साइकिल वठण जी कोशिशि था कयूं, जो साइकिल वठी हलूं या पैदल बि अचूं, मसइलो हल कीअं थींदो? 120 रुपया ॾारो किलो आहे, जॾहिं 31 रुपया असांखे छा थो बचत थिए? राशन वटि असां घरां माल खे खारायूं था, हाणे पीढ़ी ते माल काहे विझंदे, ॿियो हल मसइलो न आहे। महंगाई साईं, तेल बहुत महंगा हो गया है, डीजल भी बहुत महंगा हो गया है, आटा बहुत महंगा है, इधर आटा मिल नहीं रहा है, आटा जो है बहुत महंगा है, चीनी भी महंगी है, आवाम परेशान लगी पड़ी है। और इधर हुकूमत जो है सोई हुई है, हुकूमत के ख़िलाफ़ कोई एहतजाज नहीं हो रहा है। इधर सब जो है अपने अपने घर पे बैठे हुए हैं, लेकिन हुकूमत के ख़िलाफ़ उठ नहीं रहे हैं। सही, हमने वोट दिया था, इसलिए दिया था, हमने पीपल्स पार्टी को वोट दिया था, इसलिए दिया था ताकि महंगाई कोई कम हो, ताकि तरक्याती काम हो। ना इधर तरक्याती काम है, ना इधर जो है महंगाई कम हुई है, पेट्रोल डीजल महंगा है, घर का खर्चा बहुत मुश्किल से चलता है। तनख्वाह 12,000 रुपये तनख्वाह है, लेकिन फिर उसमें घर का खर्चा भी नहीं चलता है। सब कुछ महंगा है पाकिस्तान में, है क्या है सर? ये अपनी जेब भर रहे हैं बस। तो पेट्रोल पे जाएगा तो तकरीबन सारी चीज़ें बढ़ेंगी। आटा मिल रहा है? आटा नहीं मिल रहा, 140 रुपये मिल रहा है, कहीं 150 मिल रहा है। से अपील है कि पाकिस्तान का ख्याल करें और महंगाई से आवाम को परेशानी से निकाला जाए। इस टाइम पे आम आवाम जो है, जो लाचार आवाम है, गरीब आवाम है, वो ये समझो दिहाड़ीदार तबका तो बिल्कुल तबाह हो चुका है। और जो है लोग बदहाली का शिकार हैं। इनसे अपील करता हूं कि खुदारा शहर पर तवज्जो दी जाए सफाई सुथराई के हवाले से। नवाब शाह की पुलिस बढ़ती हुई वारदातों को रोकने में नाकाम है हमारे हिसाब से। सरेआम लोगों को करप्शन का तो आप बेहतर जानते हैं। बहरहाल ये है कि लोग मोबाइल जो है क्या कहते हैं छीनने की वारदातें बहुत ज़्यादा हैं, चोरी डकैती के मामला बहुत हैं। अल्लाह, और इस टाइम पे एसएसपी साहब अच्छा काम कर रहे हैं। बहरहाल ये है कि नवाब शाह के लिए और अच्छा इकदाम होना चाहिए पुलिस का। ये हालात अञा वधन ख़राब थींदे, छो डॉलर असांजो पूरी दुनिया में एतिरो वधी वियो आहे जो असां पाण परेशान थी विया। अटो त हींअर 125 रुपया गवर्नमेंट जेको रेट मुक़ररु कयो त 65 रुपया किलो माण्हुनि खे फराहम कयो वञे सिंध गवर्नमेंट। उन ते त को बि अमल नज़र न पियो अचे। सिर्फ़ु माना नालो जेके मील मालिकान आहिनि उन्हनि खे सिंध हुकूमत खुशहाल करणु चाहे थी, वॾेरनि ऐं जागीरदारनि खे खुशहाल करणु चाहे थी, ज़मींदारनि खे खुशहाल करणु चाहे। छो जो रेट उन्हनि लाइ वधिया आहिनि, कणिक जो रेट उन्हनि लाइ वधियो आहे, मूं ग़रीब ऐं तो ग़रीब लाइ कोन वधियो आहे। ॿुधई, छो जो रेट वधंदा, कणिक जो रेट 10,000 रुपया बोरी, पर हींअर जंहिंमें कणिक लहण खां पोइ तव्हांखे 15,000 रुपये में बोरी न मिलंदी। इहो तव्हांखे ॿुधाए थो छॾियांव। सरकारी गोदामनि में मील में कॾहिं बि कणिक न पहुचंदी। सभु वॾेरा ऐं जागीरदारनि जे हवेलनि ऐं बंगलनि ते इहा कणिक पई ईंदव। को भंगी ॿुधण लाइ तयारु कोन्हे। असां आम शहरी को भंगी त असांजो ॻाल्हाए शहरी त बाबा जंहिंखे वञी चवणु वञी च असांखे पघार मिले नथी। ऐं जेके वरी भंगियुनि सां जेको हशर आहे उहो तव्हां पाण ई ॾिसो था। उन्हनि जूं 15-15 ॾींहं, 20-20 ॾींहं, 25-25 ॾींहं पघारियूं नथियूं थियनि। उहे ग़रीब पोइ कहिड़ी सफ़ाई कंदा? सिंध हुकूमत जो इहो ई आउं थो चवां, सिंध हुकूमत पहिरीं सिंध ते तवजो ॾिए, असांखे नौकरियूं ॾिए, असांखे रोज़गार ॾिए, असांखे महांगाईअ ते कंट्रोल कराए। हींअर हुकूमत सां इतिहादी त आहे, वफ़ाक़ हुकूमत सां हींअर इतिहाद आहे, पर तव्हांखे भला नवाब शाह ज़िले में कहिड़ो फ़ाइदो मिलियो आहे? तव्हां इहो ख़ाली मूंखे ॿुधायो। चावल का रेट जो है 120 रुपये, वो भी हल्के में हल्का है। 300 रुपये किलो अच्छा चावल, 350 रुपये किलो कौन लेवे?
आयल का रेट 360 तो एकदम 500 रुपये कर दिया। कहाँ से लेवे बंदा? सब्जी लेवे, आटा लेवे, चावल लेवे, क्या लेवे? तो महंगाई माण्हू छा कहे? गाड़ी में पेट्रोल भराए 500 रुपये कमाइण वारा आहियूं। हाँ 500 मुर्गी तो खाइण खां परे आहे, माण्हू आलू बि खाए उहो बि भलो आहे। हाणे तूं ॿुधा, हा आयल ॾिसी नथो 240 रुपया, ॿुधा छा कपायूं? गिराक अचनि त वीचारा रोई रोई 50 जो ॾे, 3 बसर 50 जो। हाणे तूं ॿुधा 50 जो 3 बसर में माण्हू छा करनि? केर 200 रुपये किलो। एतिरी महांगाई यार ज़िंदगी में असां ॾिठा न आहियूं जो एतिरी महांगाई थियो। कहिड़ो करे पे इमरान ख़ान हुजे, शहबाज शरीफ हुजे, मुराद अली शाह हुजे, आसिफ ज़रदारी हुजे, कहिड़ो बि हुजे, महांगाई तो हले पियो न। हाँ तव्हां ॿुधायो असां छा करे सघूं था? तमामु घणो आहे, ग़रीब माण्हू तमामु तंग थी वियो आहे, ग़रीब माण्हू ख़ुदकशी करण लाइ तयारु थी विया आहिनि। ठीकु आहे, महांगाई तमामु घणो आहे, अटो 500 रुपया था ॾियारी खणण वारा मज़दूर, हाणे छा कयूं? माण्हू असांजो परेशानी थी वियासीं। अटो 150 रुपया किलो, हर शइ, ख़ाली आलू सस्तो आहे, बसर बि 240 रुपया किलो थी वियो आहे। ग़रीब माण्हू हाणे किथे पूरो करे, कंहिंजे हिसाब सां करे? असां हुकुमराननि खे गुज़ारिश कयूं था, बराए महिरबानी कुझु सस्तो ई कजो। लड़ाई थी आहे, ग़रीबनि जा हक़ खाई छॾिया अथनि, ग़रीबनि खे मिले कुझु कोन थो। अटो महांगो करे छॾियो अथनि, हर शइ महांगी करे छॾी अथनि, किथां बचा था अचनि की छा खाइनि? मज़दूर माण्हू जेके आहिनि हुते वञनि था मज़दूरी करणु, उहे वीचारा हुते बीमार आहिनि, परेशान आहिनि, नंढा बच्चा आहिनि। अलाह रिज़्क़ रोज़ी में त ॾींदा न, किथां कमाए ॾे माण्हू? अलाह वाउंट आया ॾिना अथऊं, उहे निहारीनी कोन था, चवनि था त असांखे त कान ॾिना अथऊं। काउंसलरनि खे के ज़रदारी आहिनि, के बिरोही आहिनि, हा PPR खे ॾिना अथऊं, मुस्लिम लीग वारनि खे ॾिना अथऊं, सभिनी खे ॾिना अथऊं। इहा आहे त असां ग़रीबनि सां हींअर ज़ुल्म थी रहियो आहे। जेका बि हुकूमत आई आहे, पहिरीं चयो त भई इमरान महांगाई कई आहे, पर इमरान खां बि हींअर ज़्यादा महांगाई आहे। छा आहे त अटो हींअर 150 रुपया किलो थी वियो आहे। ग़रीब माण्हू, मुंहिंजे घर में 4 माण्हू हुजनि था, किथां हिकिड़ो पूरो ग़रीब करे था सघां? वञी गिहु पुछीनि त भाउ घणे किलो आहे? अबा 500 रुपया किलो आहे। हाणे मूंखे ॿुधायो भाॼीअ में छा पाणी विझी पियूं खाऊं या डाल्टा विझी खाऊं? वरी वञी उन ॻाल्हि बसर आहे रेट, अबा बसर घणे किलो आहे? की अबा इहा 250 रुपया किलो आहे। हाणे मूंखे असीं भाॼीअ में विझूं छा? असांजे लाइ पहिरियां वरी भुटो थी वियो, उन खां पोइ ॿियो नंबर आहे इहा बेनज़ीर। हाणे चवंदा त बिलावल, अबा बिलावल ईंदो त असां ग़रीबनि जी मिली कुझु न कुझु सस्ताई अची करे त आवाम ख़ुशि थींदसि न। बाबा वोटनि जे लाइ ओॾी महिल असांजा पुट आहिनि, हींअर असांजा पीउ बि नथा थियनि। हींअर मूंखे ॿुधाए जंहिं ग़रीबनि खे इमदाद जो अटो मिलियो आहे, उहे वॾेरा खणी चिमनी में उछलाया अथनि। ग़रीब पिया बुख मरनि ऐं वॾेरा पिया चिमनी में दालियूं अटा उछलाइनि पिया। हर शइ महांगी, असां कहिड़ी शइ कर्ज़ थी विया आहियूं। बाज़ार में असांजी फसल ॿुॾी आहे, कणिक वई, फुटी वई, हर शइ वई। असांखे मिले अलाह जे नालो सां मिले को सस्ताई कयो, ख़ुदा खे मञो, ई महिरबानी कयो। असां दाऊं था कयूं, असां ग़रीब मिसकिन माण्हू मज़दूरी कयूं, केॾा पूरी कोन थी थिए। हिन असांखे अपील आहे, असां ख़ुदा खे मञो, असांखे रिआयत करे असां सामान हलायूं। सभु ज़ुल्म करे छॾियो आहे, असां ग़रीब माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो अथनि। केॾा पेट्रोल तबाह करे छॾियो, 250 रुपया लीटर थी वियो आहे। कमायूं था 200-300 रुपया, घर जो ख़र्चो कोन्हे, पेट्रोल था कयूं, छा कयूं? हिकु त अटो महांगो करे छॾियो अथनि। हिन हुकूमत खे घुरिजे त पंहिंजो घर वञी भेड़ो थिए। गवर्नमेंट को काहे क्या फिक्र नहीं है? कोई भी नहीं आया। नवाबशाह के अंदर जितने भी इदारे वाले हैं, अभी माशाल्लाह इतनी महंगाई हो रही है कि कोई पूछने वाला नहीं है। गरीब से गरीब होता जा रहा है और अमीर से अमीर होता जा रहा है। कोई इदारा नहीं नज़र आ रहे हैं कि कहाँ हैं, छापे भी नहीं है। आते हैं रेडी वालों के पास, पूछते हैं, चले जाते हैं, लेकिन हर महंगाई का कोई तोड़ नहीं हो रहा है। इस पाकिस्तान के अंदर अल्लाह ही रहम करे, चोरियाँ बढ़ रही हैं, कोई पूछने वाला नहीं है। माशाल्लाह हमारे इदारे भी बड़े बड़े काम करने वाले हैं। ना आटा मिल रहा है, ना जो है प्याज मिल रही है, ना आटा मिल रहा है खाने के लिए, गरीब के लिए प्याज है वो भी नहीं मिल रही। हर चीज़ इदारा जो है ना हमारे लिए बहुत मुश्किल हो गया। मेन चीज़ तो महंगी हो गई है। मेन चीज़ है ना, आटा है, आयल है, ये चीज़ें जो ज़रूरत की चीज़ें हैं वो सारी महंगी है।
सब्जी तो अभी मुकामी चल रही है तो इसलिए सस्ती हो गई है। जो असल चीज़ है ना, जो ज़रूरत की चीज़ है, आटा हुई, चीनी हुई, घी हुआ, ये दूसरी हुई है, महंगी है। जो यही भी सस्ती नहीं होगी तो गरीब आदमी कहाँ जाएगा। बड़ा बड़ा यहाँ से मिलता नहीं है। यहाँ हमारी आवाम जो है वो कचरा खाती है, पर हमारी आवाम को इतना शऊर नहीं है कि हम जाके जिनको वोट दे रहे हैं उनके गिरेबानों पे हाथ डालें। पर यहाँ पे तो कोई है ही नहीं। हमें इतना परेशान इसलिए किया हुआ कि हम लगे में रोटी के चक्कर में एक टाइम नहीं आते दिहाड़ी पे, तो दूसरे दिन बच्चे भूखे मर रहे हैं। वोट लेने वाला वो तो बेटा वोट के टाइम पे आता है जो वोट लेने आता है, ऐसे नहीं आता है। सलाब का पैसा ये खा गए, ज़कात इनको लगी हुई है, हराम इनको लगा हुआ है, सारा कुछ खाया पिया जा रहा है। ये सिर्फ लेने के लिए आते हैं, देने के लिए नहीं। एतरी महंगाई थी जो तव्हां ॾिसो था को गरीब गुरबा 500 रुपए दिहाड़ी कमाइण वारो जो एतिरो परेशान आहे, छा वठे? अटो वठे, ऑयल वठे, या को खाइण वारा शइ एॾो महांगो थी वियो जो असां नथा वठी सघूं। जी ज़ुल्फ़कार, नौशरो फिरोज़ वासी भी समूरे मुल्क जी महांगाई के करे तमाम घना परेशान नज़र अचन पिया, छाकाणि त 35 रुपया फ़ी लीटर ते जेको इज़ाफ़ो करे वफ़ाक़ी सरकार पेट्रोल बम किरायो आहे, इन सां अञा तमाम घणी महांगाई थींदी। नौशरो फिरोज़ वासियुनि जो चवणु आहे त पहिरियां ई असां महांगाई जे अज़ाब में ज़िंदगी घारे रहिया हुआसीं, पर हाणे जेको मुसलसल पेट्रोल जे अघनि में इज़ाफ़ो थींदो पियो वञे, जंहिंजे नतीजे में आम वाइपे जी शयुनि में बि इज़ाफ़ो थी वियो आहे, त पोरियत तबिको ऐं जेको विचोलो तबिको आहे ख़ासि तौर ते उहो तमामु घणो ज़ुल्फ़कार परेशान नज़र अचे पियो। आमदनी जा ज़राए जेके आहिनि उहे उन्हनि जा कोन वधिया आहिनि, पर उन्हनि जे ख़र्चनि में तमामु घणो इज़ाफ़ो थी वियो आहे। जेके आम रहवासी आहिनि उन्हनि जी क़ुवत ख़रीद तमामु घणी मुतासिर नज़र अचे पई, छाकाणि त जिन माण्हुनि जी आमदनी 500 खां 1000 रुपया रोज़ाने जे बुनियाद ते आहे, त उन्हनि जे घरनि जी जेको ख़र्चनि जो काथो आहे उहो उन्हनि जी आमदनी खां ॿीणो थींदो नज़र पियो अचे, त माण्हू जेके आहिनि उहे तमामु घणो परेशान आहिनि। नौशरो फिरोज़ वासियुनि जो वफ़ाक़ी सरकार खे ई चवणु आहे त जेको आवाम खे रिलीफ ॾियण जा जेके उन्हनि वाइदा कया हुआ उन्हनि वाइदनि खे पाणी ॾियणु खपे, छाकाणि त हींअर जेके सियासतदान आहिनि उहे पाण में विढ़नि पिया ऐं हिक ॿिए खे चोर ऐं धाड़ेल चवंदे नज़र पिया अचनि, पर आम माण्हुनि जी जेके अहंजनि खे घटाइण जे लाइ उन्हनि के बि क़दम न खयां आहिनि। नौशरो फिरोज़ वासी पिणु जेको आहे इहो मुतालबो कनि था त हितां जा रहवासी जेके आहिनि उहे हिन महांगाई जे अज़ाब वारी जेका ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, वॾी ज़लालत वारी ज़िंदगी बि गुज़रे। मूंखे ॿुधा 500 रुपया दिहाड़ी कमायूं, 150 रुपया किलो अटो वठूं, मिसकिन गरीब पूरा कोन था पहुची सघूं, को बि गुज़ारे जो को सहारो कोन्हे को। मिसकिन आहियूं, मज़दूर माण्हुनि जी को बि हालात ख़राबु लॻा पिया आहिनि। महांगाई ॾींहों ॾींहुं वञे महांगाई चढ़ंदी, का बि माना सम्झ करे हिते को बि सकून कोन्हे को, बसि मिड़े मिसकिन पिया ईअं पिया था हलायूं, ज़लालत वारी ज़िंदगी पियो। अच्छा हीअ ॿुधायो त महांगाई जे करे तव्हांजे घर जो गुज़ारो सही पियो थिए? न सही कोन थो थी सघे। 500 रुपया दिहाड़ी कमायूं, 150 रुपया चांहि खंड रुगो, 500 रुपया त रुगो चांहि खंड ऐं खीर में त पापा थी वञनि। बाक़ी आहे ज़िंदगी सां ईअं पियो थी हले, बसि मिली पिया था वक़्तु हलायूं। हुकूमत खां कहिड़ो मुतालबो कंदो? हुकूमत हाणे छा कयूं, त कुझु अटे जी का सस्ताई करे गवर्नमेंट खे अपील था कयूं त कुछ महांग के हटाए गरीब मिसकिन जो। महंगाई ॻाल्हि ही न कर, सूर ही सूर है ना, कमाई 500 रुपया पूरी छे ही कोन्हे, छा ॿुधाइजे तोखे। अच्छा ॻाल्हि करण खां वॾी आहे। माना हिन हुकूमत त चयो त असां पेट्रोल सस्तो कंदासीं, महांगाई ते कंट्रोल कंदासीं, किथे जाईंदो डॉलर चाढ़े जे भाई केॾो सस्ताई जी आहे। अच्छा बस इहा केतिरो खोड़ तव्हां रेड़े ते केतिरो था कमायो ऐं केतिरो तव्हांजो गुज़ारो आहे महांगाई में? साईं काफ़ी ॾुखियो टाइम बि थो गुज़रे, ऐं पहिरें त असां निंड सुकून जी कंदा हुआसीं, राति ॾींहुं असांजी भई आहे पूरी न आहे, सफ़ा सुकून न आहे, पूरी आहे कोन। एॾी महांगाई थी वई आहे जो कंहिंजी हाजत न आहे। आकाए में हींअर विढ़ऊं बि था रुॻी, पूरी पवे कोन थी, गिह महांगा, आटा महांगा, ख़र्च कोन्हनि के एतिरी पूरी करे कोन था सघूं। 500 रुपया था कमायूं त ख़र्चु आहे 3000, केॾांहुं आणियूं केॾांहुं वञूं, इन करे फाहो खाइण लाइ तयारु आहियूं। हक़ीक़त ॻाल्हि आहे असांखे रोज़ी करणु ॾाढी ॾुखी थी वई। तमामु घणी वधियल आहे, तव्हांजो घर जो गुज़ारो कीअं थो थिए? बाबा असांजी आहे 5 रुपया रोज़ी, असांजी माल महांगा थिए, किराया भाड़ा वधी विया आहिनि, छा कयूं बाबा। हर शइ महांगी थी, आटा बटा खंड बंदी हर शइ महांगी थी, मज़दूरी ॾे छा करे। असांजी मज़दूर असां मालिक त बाबा, असांखे 5 रुपया ॾियारी ॾींदा मालिक, 5 रुपया जान वॾे वारे ॾुखियो थी वियो आहे बाबा। अच्छा हीअ ॿुधायो त पेट्रोल जेको हींअर 35 रुपया वधियो आहे, पेट्रोल जे वधण खां पोइ अञा महांगाई थींदी? महांगी ॾाढी थींदी बाबा, असां ग़रीब माण्हू छा कयूं, पेट्रोल ई कोन था भरायूं, गॾा गॾा पिया आहिनि गरीब जहिड़ा,
गाॾियूं घर बीठियूं आहिनि जी ग़रीब छा करे माण्हू पेट्रोल महांगा थिया आहिनि हर शइ महांगी थी आहे छा करे माण्हू पेट्रोल महांगो थियो आहे हुन खां पोइ हींअर महांगाई तमामु घणी थी वई आहे तव्हांजो छा चवणु आहे? असांजो चवणु आहे त बुख हड़ताल थिए माण्हू परेशान थी विया ग़रीब गुरबो किथां वटा बटा सौदा सामान वठंदो छा कंदो मूंखे ॿुधाए माना हिसाब त पूरो थी वेंदो न माना हर को फतके न पियो रोड ते पहिरियां जेका महांगाई पहिरियां हुन में इज़ाफ़ो थींदो पियो वञे 35 रुपया हिकदमि वधिया आहिनि कल्ह इन सां गॾु इहो ई आहे त तेल सस्तो थिए गिहु सस्तो थिए हर शइ गैस सस्तो थिए जिन हाणे किथां का ट्रांसपोर्ट न हली सघंदो ग़रीब गुरबो रोड ते न हली सघंदो घर में पियो हूंदो किथां बचाता थींदो छा मुतालबो हुकूमत खां? असांजी हुकूमत आहे त सस्ताई करे हर शइ सस्ती करे तेल घटि करे गिहु घटि करे गैस घटि करे पेट्रोल घटि करे डीज़ल घटि करे सर महांगाई असां ॾाढी हालत कई आहे 400-500 था कमायूं जंहिं 1500-1600 असांजो घर जो ख़र्च थी थो वञे मुश्किल सां गुज़ारो आहे मिड़ई पेट गुज़ारो ज़ोरीअ था असां कयूं पर ज़िंदगी जीअण जंजाल थी वई असांजे पर ॿियो त ऑफिसर असांखे रेड़ो किथे बि कोन था बीहनि ॼण जिथे था रेड़ो बीहारियूं उते लंड हणी लठियूं हणी असांखे कांटा बि कसे था ॼण ॾाढो परेशान कनि खाइण वारो तेल 800-1000 रुपया करे छॾियो अथनि पेट्रोल चाढ़े छॾियो अथनि असांजो जीअण जंजाल थी वियो असां ज़िंदगीअ मां बेज़ार आहियूं जा पाण खे ॿाहिरि ईंदासीं जा पंहिंजे आके खे ॿाहिरि हिन हुकुमराननि त चयो हो शहबाज शरीफ़ त मां अची महांगाई ते कंट्रोल कंदुसि इसाक डार बि चयो त मां पेट्रोल कोन वधण ॾींदुसि हिकदमि 35 रुपया वधायो अथनि हुकूमत जो मुतालबो आहे त हिनखे बसि हटाए वञे साईं मां चयो महांगाई ॾाढी आहे तेल चढ़ियो आहे अटो महांगो आहे ग़रीब आवाम ॾाढी परेशान आहे अमीर माण्हुनि खे परवाह ई न आहे मिसकिन वीचारा जेके मज़दूरी करनि 100-500 रुपया कमाइण वारा किथां पूरी करनि असां चवंदासीं जेको आहे तो महांगाई खे कुझु घटि कयो वञे तेल खे लाहियो वञे अटे खे लाहियो वञे गिहु लूणु मिर्च खे लाहियो वञे महिरबानी करनि हीअ ॿुधायो त 35 रुपया हिकदमि जेको पेट्रोल में इज़ाफ़ो थियो आहे हिन सां अञा महांगाई थींदी? लॻे थो त महांगाई थींदी 35 रुपया हिकिड़े धक में जेको हिननि चाढ़ियो आहे त वरी चवंदा 35 रुपया ॿियो चाढ़ींदा इन लाइ करे रक्शे वारा गाॾियुनि वारा परेशान आहिनि आवाम ग़रीबनि खे जेके आहे ॾाढी परेशानी आहे अमीरनि खे पैसे वारनि खे त का परवाह ई न आहे सभु को ख़ुशि लॻो पियो आहे ग़रीब वीचारा परेशान आहिनि ग़रीब तमामु घणो परेशान आहे त छा ग़रीब जो गुज़ारो थींदो? गुज़ारो किथां थींदो हिकिड़ी खोटाई लॻी पई आहे मींहं बोॾुनि जेको आहे माण्हुनि खे सताए छॾियो आहे ॿियो ॻाल्हि त इहा आई जेको आहे तो अटे ऐं तेल खे भला लाहियो वञे जेकियूं खाइण वारियूं शयूं उन्हनि खे घटि कयो वञे बाक़ी मर्ज़ी हिननि जी आहे ॿी खणी शइ लाहिनि न लाहिनि महिरबानी करो कहिड़े हिसाब जो मला तूं इहो ॿुधाए त मच्छी पहिरियां जेका मिलंदी हुई हुन में तुंहिंजो गुज़ारो सही थींदो रोज़ी ठहंदी? हा सही हुन में ठहंदी हाणे महांगाई आहे छिती हींअर कोन थो थिए 15 किलो मच्छी था खपायूं 15 सेरनि ते छा थींदो बचा था थियूं छा कयूं? अच्छा 15 किलो ते तव्हांजी बचत केतिरी थी? किलो ते 500-600 रुपया ऐं घर जो ख़र्च केतिरो? घर जो ख़र्च 600-700-800 थो थी वञे वापारनि जा पैसा बि था खाऊं। अच्छा हीअ ॿुधायो त 35 रुपया हुकूमत हिकदमि तेल जो रेट चाढ़ियो आहे त हिन रेट जे चढ़ण सां अञा महांगाई थी आहे? साईं महांगाई इन खां वधीक कहिड़ी हुजे इन खां महांगाई कहिड़ी हुजे महांगाई त आहे न साईं। जी सर हुकूमत खे तव्हां छा था चओ? हुकूमत चवंदा बसि ग़रीब ऐं जेको बसि ॾिसिजे थो हींअर छा आहे 15 किलो मच्छी हा कंट्रोल थोरो थिए 15 किलो मच्छी खपायूं बचा था थियूं या पाण खे था थियूं पंहिंजो बि ख़र्चु आहे 100 दुकान जो 100 ख़र्चु आहे किथां पूरी कंदासीं? हीअ ॿुधायो त 35 रुपया इज़ाफ़े खां पोइ महांगाई तमामु घणी वधी वई आहे तव्हां छा चवणु? साईं तमामु घणी महांगाई एतिरी वधी वई आहे जो असां हींअर माना पाण चवंदा दरिया में टिपोलियो वञे सम्झे असां हाणे ग़रीब माण्हू 500 रुपया ॾियारी 500 मां ग़रीब माण्हू छा कयूं महांगाई ने कंट्रोल थी न आहे न कंट्रोल हुकूमत माना एतिरो करे छॾिया जो असां ग़रीब मिसकिन जेके यतीम आहियूं न सो फांसी ॾियण माना चवंदा फांसी ॾियूं पाण खे असांजो गुज़ारो बिल्कुलु कोन थो थिए ऐं सरकार ऐलान कयो त सस्तो अटो फराहम कंदासीं सस्ते अटे वारी गाॾी हफ़्ते में हिकिड़ो चकर अचे थी ऐं तमामु थोरो अटो खणी था अचनि ऐं सिर्फ़ु फ़ोटोग्राफी करे था वञनि अटो कंहिं ग़रीब खे मिले कोन थो ऐं जेकॾहिं मिले थो त तमामु वॾी मुश्किल सिफ़ारिशुनि सां ऐं जेको आहे मिंटुनि सां मिले थो। तव्हांजो गुज़ारो घर जो कीअं थो थिए? असांजो गुज़ारो ॾाढो वॾो मुश्किल सां थो थिए। घणो कमाईंदा आहियो घणो ख़र्चु आहे? 5 खां 6 सौ ताईं कमाईंदा आहियूं बहरहाल 100-150 त असांजो रुॻो किराए में हलियो थो वञे उन खां पोइ असांजो कुझु कोन थो थिए ऐं बसर ई 250-300 रुपया किलो थी विया आहिनि हुकूमत खे अहिड़ो कुझु उपाउ वठणु खपे। असां हीअ ॿुधायो त हींअर 35 रुपया हिकदमि पेट्रोल जो अघु तमामु घणो वधियो आहे इन सां बि अञा वधीक महांगाई थींदी तव्हां जो गुज़ारो अञा वधीक ॾुखियो थींदो या अञा तव्हांखे सवलाई थींदी? हिकदमि जेको पेट्रोल हिकदमि वधायो अथनि ईअं सम्झो हिकदमि असांजे ॻिचीअ में हथु विधो अथनि ऐं असांजे साह कढण जे बराबरि आहे असांजो गुज़ारो तमामु मुश्किल आहे
ऐं हुकूमत खे असांखे इहा अपील आहे त असांजो कुझु ग़रीबनि जे बारे में सोचे अहिड़ो को रिलीफ जो ऐलान करे कुझु सस्ताई जो जहिड़ो को थिए या अहिड़ो को कंट्रोल अहिड़ा के मजिस्ट्रेट मुक़ररु करे जेके बाज़ारुनि जो दौरो कनि अटो सस्ते जे कनि या ॿियो सामान हिकिड़े दुकान ते वञे त हिकिड़ो अघु ॿिए दुकान ते वञे त ॿियो अघु टे ते वञे त टियों अघु इन जे बारे में अहिड़ो को मजिस्ट्रेट शहर में निकिरे इन कंट्रोल जे बारे में असां सरकार खे वधि में वधि अपील कंदासीं। नाज़रीन, हीअ अॼु असां तव्हांखे जेको महांगाई जी सटियल आवाम जी ॻाल्हि ॿोल ॿुधाई, तव्हां नवाब शाह वासिन जी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी, नौशारो फिरोज़ जे वासिन जी ॻाल्हि ॿोल ॿुधी त माण्हू वीचारा हाणे ॿिनि वक़्तनि जी मानी नथा खाई सघनि। माण्हू महांगाई जे करे सख़्तु परेशान आहिनि। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि मां पोइ जेके ग़रीब ऐं मिसकीन माण्हू आहिनि उहे जेके आहिनि से पंहिंजे ॿार पढ़ाइण लाइ बि परेशान आहिनि। त जेके रिक्शा वारा आहिनि या जेके ट्रांसपोर्टर आहिनि उन्हनि किराया तमामु घणा वधी छॾिया आहिनि। जॾहिं त जेके पेट पालण जे लाइ जेके ॿिनि वक़्तनि जी मानी आहे उहा बि हासिलु नथा करे सघनि। त हिन महांगाई जे तूफ़ान ग़रीब ऐं मिसकीन माण्हूअ जी चेल चिॿी करे छॾी आहे। पर हुकुमरान जेके दावा करिया त इमरान ख़ान महांगी करे छॾी आहे। जॾहिं त उन वक़्त में जेको डीज़ल ऐं पेट्रोल 140 रुपया लीटर हो, हिन वक़्तु जेको उहो 260 खां मथे क्रॉस करे चुको आहे। अटो जेको 40-45 रुपया किलो मिलंदो उहो 100 खां मथे मिली रहियो आहे। पर हिननि हुकुमराननि खे का बि कल नथी अचे, का बि रहम नथो अचे। माण्हू सख़्तु परेशान आहिनि। माण्हुनि जूं दाऊं निकिरी वियूं आहिनि। माण्हुनि में हाणे सघ ख़तमु थी वई आहे। ख़ुदकशियुनि तरफ़ माण्हू वधी रहिया आहिनि। जॾहिं त इंतिज़ामिया जो साॻियो राग आलापणो आहे त असां कोशिशि कई आहे त सस्ते अघनि ते माण्हू खे आम वापे जी शयूं पर उहे मिलनि कोन थियूं। अॻे प्रोग्राम लाइ पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासि कंदे इजाज़त लाइ निगहबान।